अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो अली असगर आहे। तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल मैथ एंड मैथ सिंधी ॾिसी रहिया आहियो। हिन वीडियो में असीं मैथमेटिक्स लिखणु सिखंदासीं त कंप्यूटर में मैथमेटिक्स कीअं लिखिजे। कंप्यूटर में मैथमेटिक्स लिखण लाइ पहिरियां त असांखे वर्ड फाइल MS वर्ड में ऑफिस में असांखे खोलणो पवंदो। उन खां पोइ असीं ईंदासीं ऑप्शन इंसर्ट में। इंसर्ट ऑप्शन में जीअं ईंदासीं हेॾां राइट साइड तां लिखियल आहे इक्वेशन। हिन इक्वेशन खे टिक कंदासीं, असीं क्लिक कंदासीं त हिते इक्वेशन अची वेंदो, टाइप इक्वेशन हेयर लिखियल आहे। हिते पंहिंजी इक्वेशन लिखो। इक्वेशन लिखण लाइ ही सभु शयूं मैथमेटिक्स जूं पयूं आहिनि। अगरि असां मैट्रिक्स लिखण था चाहियूं ही खणंदासीं, स्क्वायर लिखण था चाहियूं त ही स्क्वायर जो फॉर्मेट आहे ऐं फ्रैक्शन जे लाइ ही फॉर्मेट आहे ऐं स्क्वायर रूट लाइ ही फॉर्मेट आहे, इंटीग्रेशन जो फॉर्मेट आहे, ही हिन सिंबल्स जो समीशन जो फॉर्मेट आहे, ब्रैकेट्स जो फॉर्मेट आहे, लिमिट जो फॉर्मेट, सब फॉर्मेट हिते पिया आहिनि। असीं पहिरियां लिखण चाहियूं था एक्स स्क्वायर फर्ज़ कयो त हिते ईंदासीं लिखंदासीं एक्स स्क्वायर। एक्स हिते हेठि लिखंदासीं, डायरेक्शन की यूज़ कंदासीं या माउस भी यूज़ करे सघूं था। मथे ईंदासीं लिखंदासीं स्क्वायर, थी वियो एक्स स्क्वायर। वरी डायरेक्शन की सां राइट साइड जी डायरेक्शन की हणंदासीं, हेठि लहींदासीं। हाणे हिते लिखंदासीं प्लस एक्स स्क्वायर प्लस 5x प्लस 10 इक्वल जी साइन इक्वल टू 0। ये ठही वई इक्वेशन मैथमेटिक्स जी। वरी डायरेक्शन की यूज़ करे असीं तां ॿाहिरि भी लिखी सघूं था। अगरि असांखे फ्रैक्शन लिखणी आहे वरी ईंदासीं इंसर्ट में, इक्वेशन फ्रैक्शन जी ही फॉर्मेट आहे, ईंदासीं कहिड़ो फॉर्मेट खपे, ही खपे या ही खपे। असां हिन फॉर्मेट में था लिखूं। 5/8 5 हेठि ईंदासीं डायरेक्शन की सां अपॉन 8, ही थी वियो 5/8। अगरि असां लिखण चाहियूं था मैट्रिक्स था लिखण चाहियूं, फर्ज़ कयो हिते ईंदासीं, ही थी वियो मैट्रिक्स ही फॉर्मेट मैट्रिक्स। पर मैट्रिक खां अॻु में असांखे ब्रैकेट लिखणु खपे। ब्रैकेट जे अंदरि मैट्रिक्स असां था खणूं 2/2 साइज़ जो, फर्ज़ कयो त हिते लिखंदासीं 1 5 4 7, ही थी वियो मैट्रिक्स। अगरि असीं था लिखण चाहियूं इंटीग्रेशन, इंसर्ट ऑप्शन में ईंदासीं, असीं था लिखूं इंटीग्रेशन, इंसर्ट इक्वेशन, ईंदासीं इंटीग्रेशन। ही इंटीग्रेशन जी साइन आहे, इंटीग्रेशन बिना लिमिट जे, बिना लिमिट पॉइंट से। ही इंटीग्रेशन हिन में अपर ऐं लोअर लिमिट आहिनि। असीं था खणूं फर्ज़ कयो ही डबल इंटीग्रेशन, ट्रिपल इंटीग्रेशन, कांटोर इंटीग्रेशन, सब टाइप इंटीग्रेशन जो हिते मौजूद आहिनि। असीं था खणूं सिंगल इंटीग्रेशन सिंपल। असां था लिखण चाहियूं एक्स स्क्वायर इंटू dx, ते एक्स स्क्वायर इंटू dx, ही थी वई इंटीग्रेशन। अगरि फर्ज़ कयो असीं हिन जी शॉर्ट कीज़ भी हूंदी आहे, पंहिंजी हिन जी शॉर्ट की भी आहे। शॉर्ट की अथसि अल्टर प्लस इक्वल। अगरि फर्ज़ कयो असीं लिखण था चाहियूं स्क्वायर रूट साइन, त असीं हिते ईंदासीं लिखंदासीं स्क्वायर रूट, हिन में अंदरि असीं को कुझु भी लिखूं, फर्ज़ कयो 16 स्क्वायर रूट 16 थी वियो। असां ॿियूं खोड़ सारियूं शयूं हिते लिखी सघूं था हिन में। अगरि फर्ज़ कयो असीं लिखण चाहियूं था फ्रैक्शन, पर अलजेब्रा जी फ्रैक्शन में 1 प्लस एक्स अपॉन 1 माइनस एक्स, 1 प्लस एक्स अपॉन 1 माइनस एक्स थी वियो। यानी हिन मैथमेटिक्स जी हिन टूल जे ज़रिए असां समूरी मैथमेटिक्स ऐं सिंबल्स भी लिखी सघूं था, जेके असीं सिंबल लिखण चाहियूं। हिते पूरियूं सारियूं ही सभु सिंबल पयूं आहिनि, उहे सिंबल जेके असां आमतौर यूज़ कंदा आहियूं। पर हिन में ॿियूं भी खोड़ सारियूं सिंबल आहिनि। बेसिक मैथमेटिक्स जो सिंबल, ग्रीक लेटर्स लाइक सिंबल, ऑपरेटर्स, ठीक, ऐं एरोज़, उन खां अलावा नेगेटिव रिलेशंस ऐं ॿियूं खोड़ स्क्रिप्ट पयूं आहिनि, जामेट्री जूं सिंबल्स पयूं आहिनि, सभु पयूं आहिनि हिते। एंगल जूं पई आहे, ही पयूं आहिनि, सभु सिंबल्स असीं हिते यूज़ करे सघूं था। उन खां अलावा भी ॿियूं खोड़ सारियूं शयूं हिते मौजूद आहिनि, अवेलेबल आहिनि, जेके असीं हिते ॿिया जेके टूल्स यूज़ करे सघूं था। फॉर एग्जांपल फिजिक्स में असीं पढ़ंदा आहियूं